अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं वज़ीर उंदड़ ख़बर शामिल कयूं था। दिलदार चांडियो जी सकरण शहरी इत्तेहाद जे अॻूणी सदर तालका नाइब नाज़िम ऐं मौजूदा PTI ज़िले नवाबशाह जे नाइब सदर ऐं समाजी अॻवान गुलाम मुस्तफ़ा जलालानी पारां नेशनल प्रेस क्लब जे नई चूंडियल उहिदेदारनि जे मान में ज़बरदस्त आजियाणो ॾिनो वियो, जंहिं में नेशनल प्रेस क्लब, सकरण सोशल वर्कर टीम, PTI ऐं समाजी अॻवान गुल मोहम्मद रिंद, अब्दुल मजीद मक्सी, महमूद मुस्तफ़ा मक्सी, ख़ालिद उंदड़, अब्दुल मजीद अब्बासी, मुराद खानज़ादा, मोहम्मद हनीफ सूमरो, HR JDO न्यूज़ जी टीम ऐं ॿियनि पिणु वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त आयल महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़त अजरक जा तोहफ़ा पिणु पेश कया विया, जॾहिं त महिमाननि खे मखण, बुसरी, लस्सी, साग ऐं बाजरीअ जे मानीअ सां मांझांदो पिणु करायो वियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे गुलाम मुस्तफ़ा जलालानी चयो त आउं तमामु शुक्रगुज़ार आहियां सभिनी दोस्तनि भाइरनि जो जेके मुंहिंजे दावत ते कुर्ब जा क़दम भरे आया। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।